अम्मा हाणे छा सलाह दी बोला? बाबा सलाह शादी मां तो चवां थी रात वारी मानी में ॾियूंसि ज़हर ऐं छॾायूं मूंसां मां हमेशह हमेशह लाइ पंहिंजी जान। अम्मा मां चवां थो त कुझु ॾींहुं सब्र करणु घुरिजे जीअं मूंसां कोई थधो बि थिए ऐं कुझु शक बि लहे। बाबा असां मथां त मूंसां जो को बि शक न आहे। अम्मा हिन वक़्तु मूंसां जे दिलि में ख़ौफ़ वेठल आहे, थी सघे थो मानी बि न खाए। बाबा सुबुह त मानी खाई निकितो आहे, जेकॾहिं असां में शक करे त मानी न खाए आ। अम्मा जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त पोइ कर बिस्मिल्लाह। ॾियूं था मूंसा खे घुमरी, पोइ मिल्कियत ते कयूं था कब्ज़ो। भल दुनिया खे ख़बर पए भला सालू तुंहिंजा भाग। मूसा मूसा हो सालू ॿ क़दम खां अॻे। बाबा हाणे अञा ज़ीनत वारो वाक़ियो ताज़ो थियो आहे, जेकॾहिं मूसा मरंदो न त असां ज़ीनत जे मथां इल्ज़ाम हणी छॾींदासीं ऐं इहा दिलावर खान वारी ख़बर बि सभिनि खे पइजी चुकी हूंदी ऐं माण्हू असांजो जल्दी यकीन करे वठंदा। हा मां माण्हुनि खे ख़बर आहे त मूसा पंहिंजी समूरी औलाद खे कुहाए छॾियो ऐं उनजो पलांद वठण लाइ ज़ीनत मूसा खे ज़हर ॾेई पंहिंजो पलांद कयो। मां राति वारी मानी तयारु कंदसि ऐं तूं पहिरियां अची खाई वञजां ऐं मां बि खाई छॾींदसि, ॿी जेका बची उन में ज़हर मिलाए छॾींदसि ऐं जीअं ई मूंसां आयो उनजो कमु पूरो थी वेंदो। भला सालू तुंहिंजा भाउ शी मरे ड्रब न चरे, जे चरे त फट मरे। हाणे तव्हां वञी पाणी जी जांच करे अचो, मां वञा थो होटल ते चांहि बि पी अचां ऐं बुख बि लॻी आहे, हिकिड़ो केक बि खाई अचां। पुट हलणो थो न आहे, अखियूं ऐं कन खुलियल रखे थो। तूं वरी हेॾां होटल तो केक खाई अचु, मां वरी हेॾां खाने जी गोली खाई अचां, ईअं न? न अहिड़ी ॻाल्हि न आहे, मां को खाना को टिॼां थो छा? पोइ हल न अॻियां थी, पोयां पहिरियों छो कयां थी? हल रे हल हाणे हल, मां बि हलां थो, साह न वञे। मां चयो त चांहि पी अचां पर तूं चांहि पीअण ॾींदे ई कोन। हाली हलूं था पाणी ॾिसण, पोइ ॿई हलंदासीं होटल ते, चांहि ख़तमु कान थी वेंदी। हाणे ॼाड़ी न हण, हल अॻियां थी। अॻियां तूं थी, मां छो थियां? हूअं बि खान जे माण्हुनि खे तूं मारियो आहे, मां न। पोइ मां पहिरीं गोली छो खावां, तूं छो न? अचो अचो हाणे सिर न वञेव, अचो।
काॾे वेंदा हेठि त मुंहिंजे न गोलीअ जो खाद ज़रूर पड़बा जेकर न ॻोठ मां निकिरण बंदि कयूं त घर में खिड़ी मारींदोसां घर में खिड़ी छो त खान पंहिंजे दुश्मननि खे कुरड़ी हिकु हणाईंदो आहे हिकु ॾिसो वाहिद खान ॾिसो हे खान जे वहशत जो नमूनो ॾिसो हिन मिस्कीन खान जो कहिड़ो ॿियो कयो सूबेदार साहब ही त पंहिंजे बच्चनि जे पालण जे लाइ असांजो हारपो कंदो हो ऐं हिन खे खान इन करे मारियो आहे त जीअं असांजो हारपो को बि न करे खान ने मुंहिंजा ॿिया बि हिसाब किताब रहियल आहिनि खान जल्दी मरदो सो बि पुलिस जी गोली सां इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे जसर ॾेखार हुजे बाबला असांजी इन मुहिम जो मौका जान छॾाए असांजे बारे में कुझु सोच बाबला असां त मिसकीन मरी वियासीं अॼु त सफ़ा सिटियूं बंदूकां आहियूं अथई सिधियूं साईं वो असां ते ॾाढो ज़ुल्म थो करे रोज़ जी धमकियूं ॾेई थो वञे अॼु तूं न हद करे छॾी अॼु माॻई मारण ते आयो बाबा मूं पुलिस खे चई छॾियो आहे पुलिस पोयां अथसि इहो चमड़ो पुलिस खे किथे थो हथ अचे बाबा असांजो कमु आहे पुलिस खे चवणु ॿियो मां छा थो करे सघां ॿियो कुझु बि न असांखे ख़ाली का जॻह हथ करे ॾियो हा तव्हांखे ॻोठ में जाइ वठी ॾियां त मजूअ मूं जान छॾाए अची मुंहिंजे मथे में लॻो ईअं नी न बाबला न असां ॻोठ में कंहिंसां बि कोन कुछंदियूंसीं जेकॾहिं असांजी का शिकायत मिले न तव्हांखे ॻोठ मां त पोइ ॻोठ खां ई ॿाहिरि कढी छॾिजो माई ख़राब फ़िलहाल त का जॻह मूंखे नथी सुझे 2-3 ॾींहं इंतज़ारु कयो मां ॾिसां को जॻह जो बंदोबस्तु कयां त पोइ तव्हांखे ॿुधाईंदुसि न सही न ॾींहं ॿ उहे त इलाही वॾा आहिनि ॾींहं ॿिनि में त असांखे मजो ई पूरो करे छॾींदो ॾिसां थो बाबा ॾिसां थो राति ताईं का जॻह ख़ाली कराए तव्हांखे ॿुधायां थो ठीकु आहे खैरां जेसर ॾेखार हुजे हिन वक़्तु असां काॾे वञूं बाबला बाबा पाण हीअं कयो फ़िलहाल हिते ई वेहो अचे मोलू त चवांसि थो तव्हांजे लाइ कंहिं जॻह जो बंदोबस्तु कराए त पोइ बाबला असां हिते ई हाणे कोन था वेहूं वञूं था पिया अधे चिभड़ खे को हिकु ॿियो माण्हू ॾिसी वञी था पंहिंजो सामान खणाए अचो हा बाबा ईअं सही आहे तव्हां वञी सामान खणाए अचो जेसिं मां जॻह जो बंदोबस्तु करे वठां साईं तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा जा हलो चङो बाबला मां हाणे अदा मार पवई का खुदाई जी सामू न पियो अची मिड़ई हचा ही भी लिखियल है निरण में
सिर वियो दिल फाटी पई हा अलाड़ी अदी मां सम्झां थो तव्हांजे ख़ौफ़ खे बि सम्झां थो मजू तव्हां त छा पर चङा भला बि ॾिसी बस हाणे बस थाप न घणो थाफां कोन थो चवां थो त चङनि भलनि जो साहु निकिरी वञे थो ॿुध चिबड़ हाणे ॻोठ में का जॻह हथ कर हली उते वेहूं रेस खे चओ रेस खे मां भला को ॻोठ जो रेस आहियां छा जो मुंहिंजे चवण जे करे सभु घर ख़ाली करे छॾींदा राजे सिर ॾे ख़ैर हुजे अदा इन गुंदड़े खे वञी चई आई आहियां पर इन्हे जा बि जॾहिं रोज़ रोज़ वञी कन खड़काइबा तॾहिं कमु थींदो ईअं हिकु ॿिनि दफ़नि चवण सां कोन कंदो इहो कमु अदी मां त हिते आयो हुउसि तव्हांजो वात मिठो कराइण वात मिठो कहिड़ी ख़ुशी में ख़ुशियूं त घणियूं आहिनि पर जेकी हिन वक़्तु ख़ुशी आहे उहा तव्हां ॿुधंदो त तव्हांजो वात ई पटिजी वेंदो अदा हाणे घणी थाप छॾ छो पियो मुंहिंजो मथो ख़राबु करे ॻाल्हि कर अदी ओ दी रेस मूंखे ओ ताक़त नौकरी ॾिनी आहे ऐं 10,000 रुपया महीनो बि ॾींदो ऐं हुन सां गॾु 3 वक़्त जी मानी बि हाँ खड़ कसम 10,000 ई तोखे कह राजे सिर ॾे ख़ैर हो जहिड़ी जन्नत ए त वॾे रेखे पेट में बि महांगो आहे अदी तूं कुझु बि चई पर हाणे मां नौकरीअ सां लॻी वियो आहियां ऐं इन ई करे आयो आहियां त हाणे मुंहिंजो जन्नत सां निकाह थियणु खपे बस हाणे बस पंहिंजो वात बंदि रख छिब कंहिं जाइ जा हलियो आहे जन्नत सां शादी करण शिकिल ॾिठी अथई ओ अदा शराब में शर्म कोन्हे को हा मां पाण जन्नत खे राज़ी करे विझंदमि पर हाणे पहिरियों कमु तूं इहो कर जो ॻोठ में वञी का जाइ जाचे अचो पहिरियों हली उते वेहूं थानी का थियूं पोइ जन्नत सां तुंहिंजो निकाह पियो थींदो अदी पहिरियां मुंहिंजो निकाह थिए पोइ हली ॿी जॻह में वेंदासीं ओ अदा जेकॾहिं हिते निकाह थियो न तुंहिंजो त मचू अचे ॿई टंगा भञूं हलियो वेंदी थी वञ 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 पहिरीं जाइ त हथ कर मां अॼु वञी का जॻह हथ कयां थो पोइ को ॿियो कमु वञो ता वञ वञी का शहर में जाइ हथ करे अचो कहिड़ा तूं फाड़ा मारींदे वञ रुगो जाइ हथ करे अचो इहो ई लख थियो पर अदी कम बि चई थी वरी ईअं छो थी कोड़ी थी ॻाल्हाई ईअं त हल तुंहिंजो रोब नवा नवा बि थी नासन में वहेसि मिड़ेड़ी थी अल्लाह साईं ही वठ 9,000 ॾियण वारे हकीम चयो आहे त हिन ज़हर खे पीअण वारे खे डॉक्टर बि नथो बचाए सघे बाबा जेको पहिरियों आंदो भई हाणे हुनखे छॾ हिन ज़हर खे वठ हर हाल में मूसा खे खाधे में मिलाए अॼु राति ॾियणो थिए पोइ ॾिसी दुनिया वाह वाह कंदी ऐं चवंदी भला सालू तुंहिंजा बाग शींहं मरे डब न चले जे चरे फट मरे हाणे मरणो त तव्हांखे पवंदो तव्हांखे वाह माई वाह वॾे जिगरे वारी आहीं एतिरे थियण खां पोइ बि कोन चिमड़ी हाणे त तुंहिंजी दिलेरी खे दाद ॾियणो पवंदो दाद बाबा हीअ हिनजी दिलेरी न पर निर्जाई आहे निर्जाई छोरी तूं मरंदीअ एॾी त किनी थी मरंदीअ जो तोखे केरु कफन ॾियण जे लाइ बि तयारु न हूंदो ही ईअं न मुड़ंदी न बाबा न छॾेसि कुझु न चए हिनखे पंहिंजो दिलि जो ॿार हल्को काढे छो जो मूंसां खां पोइ हिन जो ई त वारो आहे भाई जॾहिं ख़बर बि अथई त मूसा तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते यकीन नथो करे त पोइ हवेली जी का कुंड वठी वेही छो नथी रही छो पंहिंजे सूरनि खे थी सॾु करी इहे ॾुख ऐं सूर त मूंखे वरसे में मिलियल आहिनि मूंखे इन्हनि जी परवाह नाहे तव्हां इन्हनि ॾुखनि सूरनि खां भॼी पंहिंजी जान बचायो पिया इहो कॾहिं सोचियो अथव त इहे ॾुख ऐं सूर जॾहिं मूंखां फेरो खाई ऐं तव्हांजे मथां आया त पोइ तव्हांजो असरु कहिड़ो थींदो इहो कॾहिं सोचियो अथव त
उन खां पोइ तव्हांजी ज़िंदगी कीअं गुज़रंदी कीअं? जल्दी कर हथो हलाए अञा सॼे घर जी सफ़ाई रही पई आहे। होॾे किचन ऐं बाथरूम बि रहियो पियो आहे जेको स्वीपर कंदो आहे। हाणे उहा सफ़ाई बि तव्हां कंदव। तव्हां हथो हलाए। ओ वॾी ख़ुदा जे वास्ते मुंहिंजी दादली धी खे न मार वॾी, हिन ख़ुदा जे वास्ते। ओ वॾी मूंखे मार त मार, मुंहिंजी दादली खे न मार वॾी। अल्लाह ॾाढो पंहिंजा कयल गुनाह मोसिरी विया अथव त केॾा ज़ुल्म कंदा हुयो। हा तोखे त मूं हिन हवेली जी दादली करे रखियो, पर तो त मुंहिंजे सिर खणण जी पूरी कोशिश कई ऐं इहो विसारे वेठी आहे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। बालास हालो तुझा भार शी मरे डब न चले वडी शी डब चले। रेसियाणी तूं त सखी दिल आहे। ख़ुदा जे वास्ते असांजे मथां राम खा। ज़ालिम मथां रहम खण ख़ुदा जो राज़ पोइ हासिल नाहे थींदो, रहंदो ई कहर नाज़िल थींदो आहे। कहर हलड़ी हल छोरी हली कमु कर। अम्मा जो कुझु मूं ॾिठो तो बि उहो ई ॾिठो? हा बाबा मूं बि उहो ई ॾिठो। इन खां पहिरियां ई असांजे मथां का क़यामत करके हिननि ॿिन्ही जो बिलो कर बाबा, को बिलो कर। अम्मा ॾिस त हाणे माननि सां कहिड़ो अशर थो कया। मां चयो निकर हितां निकर, न त कचो गोश्त खाई छॾींदो साईं। वञा थी पर तमामु जल्द तव्हांजो बुरो अशर थियण वारो आहे। निकर हितां। बाबा हाणे छा थींदो, कुझु सोचियो अथई? अम्मा तूं को बि ख़ौफ़ न कर, छड़ो इहो चवंदी रहो भला सालो तुझा पार शी मरे डब न चरे, जे चरे तो फट मरे। फटड़े बजू तो चाहिए। अरे पिया तो यहाँ है। अरे रे मुखे ॾिसी छपा भाइयो मजू इहो त ॿुधा भला पादरनि जे अॻियां को अॼु ॾींहं ते बीठो आहे। मजू पोइ असांखे कहिड़े नांग खाधो आहे जो पादरनि जे साम्हूं अची बीहूं। हाणे ॻाल्हि ॿुधो, हलो मुंहिंजे अॻियां थियो ऐं मूंखे हली मानी खारायो। ओ मजू ख़ुदा जो कसम आहे, कल्ह खां वठी असां बि बुख ते आहियूं, घर में अटो ई कोन्हे त पोइ तोखे छा खाराईंदासीं असां। अरे रे जॾहिं बुख ते वतो था घुमंदा त पोइ तव्हांखे लाचार कहिड़ो आहे न जीअण जो। पढ़ो कलमो त हमेशा जे लाइ तव्हांखे बुख खां अजो कयां। न मजू न अटो घर पियल आहे। हल कल तोखे मानी था खारायूं, सफ़ा असली मच्छी बि तरे था खारायूं। अरे मज्जूअ सां कूड़ तव्हांखे ख़बर न आहे त औरत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं जेको बि मज्जूअ सां कूड़ ॻाल्हाईंदो आहे उहो हमेशा जे लाइ ख़तमु। पढ़ो कलमो। असांखे माफ़ कर मजू, असांखे माफ़ कर। अरे असांखे शादी न कई। अरे उथो मथे उथो। हुकुम कर मजू, असांखे छा करिणो आहे? हाणे तव्हां हीअं कयो, मूंखे मानी न ठीकु आहे, पर हाणे हीअं कयो जो तव्हां मूंखे चांहि पीआरे। चांहि? हाँ कड़क चांहि। मजू चांहि छा, चांहि सां गॾु तोखे असां बिस्कुट बि खाराईंदासीं। हाणे कई न कमु ॻाल्हि करियां त असां हल गुलाम ख़ातिर हलो हली।
गोली चाय ता पिया ने अचो मचन अचो 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 सोनी मूंखे त ॻाल्हि ई सम्झ में कोन थी अचे त अदी सकीना सां एतिरो जल्दी हिकु कीअं थी वई? सोनी सदको मूंखे त सोनी ईअं थो लॻे त रहमत जेको आहे पंहिंजे बचाव जे लाइ ई कयो आहे। अमड़े तोखे त अलाह आंदो अमड़े। अम्मा खुश पुत्र खुश खैर त आहे न अम्मा खैरां जे सिर ॾे खैर हुजे रुगो तुंहिंजे सिर जो खैर हुजे। अम्मा तो अदी रहमत खे हिते मोकिले मुंहिंजे लाइ मुसीबत खड़ी करे छॾी आहे। ख़ुदा खे मन हिन खे तव्हां वठी वञो। ओ अम्मा असांजे मथां मुसीबत पई थी लामारा ॾे जे कुझु ॾींहं अचे रहमत हिते रही आहे त भला कहिड़ी क़यामत थी अचे। अम्मा तूं समझी कोन थी। अवड़ मां सभु सम्झां थी तूं घणी सियाणी न थी। अम्मा मां सियाणी कोन थी थियां महिरबानी करे रहमत खे तव्हां वठी वञो। तव्हांजे करे मुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी थिए। वाह शोरी वाह असां पैर था ॾियूं हावेलीअ में त तुंहिंजी ज़िंदगी ज़हर थी थिए पई बाक़ी इहो नथी सोचे त असांजे मथां छा थी पई गुज़रे। इहो त पंहिंजी क़िस्मत खे चओ मां तव्हांजो ठीको न आहियो हथ थी ॿधाए पेरे थी पवां हितां हली वञ। चाची घेरा चुप कर तूं न ॻाल्हाए छोरी हिन खे ॿुधायां त हीअ मुंहिंजे कुख मां पैदा थियल आहे मुंहिंजी थञ पी वॾी थी आहे हिन जे सुख में बि मुंहिंजो हथ आहे ऐं हिन जे ॾुखनि में बि मां ई रातियूं जागी गुज़ारियूं हिन। अॼु इहा ई छोरी असांखे थी चए पई त हितां निकिरी वञो असां हिन जी ज़िंदगी ज़हर कई आहे। मां वञा थी पई बाक़ी मां हिन खे चङी तरह ॿुधाईंदसि बाक़ी यादि रखजांइ सोणी तोखे मां पंहिंजी थञ न बख़्शींदीसांइ। अम्मा ओ अम्मा हेठी ॻाल्हि तो ॿुध। खैरां जे सिर ॾे खैर हुजे छा ॻाल्हि ॿुधां कंहिंजी ॻाल्हि ॿुधां हाणे मां वञा थी मुंहिंजा भाग मूंसां तव्हांजा भाग तव्हां सां वरी बि दुआ ॾींदीमांव त चल सुख नसीब थिएव पर लॻे कोन थो त को सुख ॾिसंदव।